नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों का सिलसिलो जारी है। इन वक्त है चोटियारियों में खबर ॾींदा हलूं। चोटियारियों में 60 साल पीरसन पौरियत सैयद बाकिर शाह जो पंहिंजे नाठी ऐं इंसानी हक़ूक़न जे अॻवाण अली असगर शाह लकियारी खिलाफ एहतजाज उन सिलसिले में पौरियत मीडिया सेंटर चोटियारियों ते ॿुधाईंदे चयो त इंसानी हक़ूक़न जो अॻवाण सॾाईंदड़ मुंहिंजो भाइटियो ऐं नाठी अली असगर शाह मूंखे जान सां मारण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हिन चयो त संदसि घर में पिण मुंहिंजी न्याणी आहे, उनखे बि रोज़ानो नशे जी हालत में गार गंद करे थो, तशदद करे थो। काफ़ी सम्झाइण बावजूद बाज़ न थो अचे जॾहिं त हिन नशे जी हालत में मूं पीरसन ते तशदद कयो आहे, जंहिं सबबि मुंहिंजे मथे ऐं नक ते ज़ख़्म रसिया आहिनि। हिन चयो त अली असगर शाह पंहिंजो असर रसूख़ इस्तेमाल कंदे आए रोज़ असांखे धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं सबबि संदसि घर वारी जेका मुंहिंजी न्याणी आहे उनखे ऐं मुंहिंजी हयाती खे हिन मां जान जो ख़तरो आहे। उन करे अली असगर शाह खिलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। हिन वधीक चयो त चोटियारियूं थाणे ते वाक़े जी NC दाख़िल करण बावजूद पुलिस बि हिन खिलाफ़ कार्रवाई करण खां लवाए रही आहे। हिन SSP सां गॾु DIG शहीद बेनज़ीराबाद का मुतालबो कंदे घुर कई आहे त मूं ते हमलो कंदड़ जवाबदार खे गिरफ्तार करे इंसाफ़ कयो वञे। होॾां चोटियारियूं पुलिस राब्तो करण ते ॿुधायो त फरियादी जी NC दाख़िल कई आहे। जवाबदार अली असगर शाह फरार थी वियो आहे। जल्द गिरफ्तार करे फरियादी सां इंसाफ़ कयो वेंदो। ॿिए पासे इल्ज़ाम हेठि आयल अली असगर शाह राब्ते ते ॿुधायो त घरेलू मसइले तां चाचे सां अणबणत थी आहे, बाक़ी तशद्दुद न कयो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।